संगत सचो सतराम संगत शाह साहब जा ॿ टे बैत मूंखे यादि ईंदा पिया सुबुह खां तन पुण ॾिठे ॾढ थिए जन वसाया ॾिया ॾाॾाणा माना उन्हनि खे ॾिसी ॾढ माना ख़ुशी वसाया ॾिया ॾाॾाणा जेके पीउ ॾाॾे जे ॻाल्हियुनि ते हलंदा आहिनि अमल कंदा आहिनि उन्हनि खे ॾिसी जे ख़ुशी थींदी आहे। शाह अब्दुल लतीफ़ सुहिणो चए थो एॾी वॾी सरकार जंहिंजे बारे में साईं सतराम दास चवंदा सिंध में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं पंजाब में गुरु नानक साहिबु इन्हनि जहिड़ी हस्ती न थी या न थींदी न आहे ही साईं सतराम दास जा मुख वचन आहिनि। उहो चए तन पुण ॾिठे ॾढ थिए माना हुनखे ॾिसी ख़ुशी थींदी आहे तन पुण ॾिठे डर थिए जन विसाया ॾिया ॾाॾाणा चए उन्हनि खे ॾिसी चवे ॾुख थींदो आहे डर माना भउ डपु थींदो आहे जंहिं पंहिंजे वॾनि जी ॻाल्हियुनि खां परे हटी विया आहिनि। विष्णु पुराण में माता लक्ष्मी खे नारायण भॻवानु चए थो चवे जॾहिं नंढा समान पाइनि न पोइ वॾनि जी सुठियुनि पॉलिसियुनि खे सुठियुनि रस्मनि खे टोड़ण जी करे न त पोइ उन सां हाञी थींदी आहे इन करे वॾनि जो कमु आहे त उन्हनि खे टोकिनि त भाई तव्हां ग़लति करो था। इहो विष्णु पुराण में तव्हां विष्णु पुराण ठहियल अथव ॾिसी सघंदा आहियो पढ़ी सघंदा आहियो। वॾनि जो धर्म आहे नंढनि खे टोकिनि त चङियूं रीता रस्मां ख़तमु न कयो। साईं सतराम दास जी ॻाल्हियुनि ते साईं कंवरराम बिल्कुलु हलिया बिल्कुलु हिकु ॻाल्हि चयो साईं सतराम दास ही चवंदा त औरत खे नाम न ॾिजे औरत खे नाम न ॾिजे। समय सां मां कल शाह साहिब जो हिकिड़ो बैत ॿुधायो समय सां सभु ॻाल्हि हूंदी आहे पर उहो दौरु हुयो त साईं चयो नाम औरत खे न ॾिजे। साईं कंवरराम इन ॻाल्हि ते डटा रहिया। साईं सतराम दास इहो शब्द जेको आहे न पति ब्रह्मा पति विष्णु पति परमात्मा आहे पति जे प्रेम में हरदम गुज़ारण नार खे घुरिजे हुजे अंधो मंडो काणो औरत ते अॼु ॻाल्हि अची वई। औरत एॾी वॾी सती आहे सती अनसोया थी आहे माता अनसोया। पोइ नारद भॻवान जी उहो ऋषि अत्री जी घरवारी हुई महर्षि अत्री जी घरवारी पर वॾी सती हुई एॾी वॾी सती हुई वॾी कथा आहे पर तव्हांखे नंढी करे ॿुधायां थो। उन ब्रह्मा विष्णु महेश खे उन ते सदा हयऊं त असांखे खाधो खारा उन जो खाओ चवे न माना बिना वस्त्रनि जे छा कयईं उनखे पाणी हणी छंडो हयईं त उहे नंढा ॿार थी विया 5-6 महीने जा वेहण जेतिरा उन्हनि खे थंज पंहिंजे वठाए कई महीना रहिया पिया। पोइ माताऊं टई ॻोल्हींदियूं ॻोल्हियूं हाणे हिननि खे मुक्त कर पोइ उन पंहिंजे पाणी सां इहे कथाऊं उथवे बाक़ाइदे ॿी सदी कोशकी थी आहे उनखे उनजे कोशक उनजो मुड़ुसु हो उनखे मांडव ऋषि शराप ॾिनो। मांडव ऋषि जी बि कथा मां खणंदुमि। मांडव ऋषि उनखे शराप ॾिनो चई सिज उभर ते मरी वेंदे उन टोकरी ऊंधी कई जंहिंमें उहो मुड़ुसु कोड़ी हुयुसि उहो वरी वॾो दुष्ट हुयो पहिरें दौर में पोइ त ऋषि थी वियो। उहो पापी हुयो हर कमु उहो कंदो हर बुरो कमु उहो कंदो पर उनजी घरवारी वरी सती उन पंहिंजे मुड़ुस खे सभु कुझु सम्झो। पोइ उन या टोकरी ऊंधी कयईं सिज उभरियो ई न आख़िर माता अनसोया उन वटि आई चई मां हिकु उन्हनि चयो मरे असां पिया प्राण विझी अथऊं चए न माता अनसोया खे सेवे देवता पंहिंजी माता मञींदा हुआ। माता अनसोया जे गर्भ मां बि हिकिड़े अवतार जनम वरितो आहे पोइ दत्तात्रेय वरितो आहे। हा दत्तात्रेय शायदि माता अनसोया जे गर्भ मां वरितो आहे उहो थोरो मूंखे ज़हन तो लही वियो अची वेंदो यादि। माता अनसोया एॾी वॾी शक्ति पोइ उनखे कोशिश खे ठीकु बि कयईं उहो ऋषि बि थी वियो। ईअं इंसानु कर्मनि सां महात्मा ॿुधो पहिरियों शिकार कंदो राह जाओ हर कमु कंदो पोइ हटी वियो त उन ॻाल्हि खां हटी वियो इहो परमात्मा जी देन आहे त भई हिन ज़िंदगी जा सुख वरिता थी हाणे तूं वरी मां में लीन थी वञ। धर्म अर्थ मोक्ष काम मोक्ष 3 वरण पूरा करे वरी उहो मोक्ष जी तरफ़ माना संन्यास वठणु आहे। संन्यास जो मतिलबु इहो कोन्हे संन्यास जो मतिलबु चङा कमु करो माना लोभ लालच ठगी खां परे थियो औलाद लाइ ॿियनि लाइ ठगी न करो इनखे संन्यास चइबो आहे। हाणे ॻाल्हि आई त राड़की साहिब वारा वरी उहो सत्यनि वारो कहिड़ो कमु करे विया आहिनि। राड़की साहिब दरबार में साईं कंवरराम जे में बोर्ड लॻल हो ते राड़की साहिब जा असूल लिखियल हुया। इहा माई सम्झ कंध कोट वारी कन्या पाठशाला जे ठाही पोइ साईं टेऊंराम मंदिर जा थिया हिते इहा पंहिंजे मुड़ुसु मास्तरनि जो नालो मूंखे विसरी वियो आहे राधा कृष्ण मास्तर ॿुधायो हुयो। इहे सभु साईं भॼन दास सां मिलण विया
उन चयो बोर्ड लॻल हुई मुंहिंजो उनजो मुड़ुसु आर्या समाजी हुयो बोर्ड लॻल हुयो त हिते हिते हे साईं कंवरराम साहिब को नाम वठण आई पोइ साईं कंवरराम उन जंहिं राति उहा आई साईं कंवरराम हिते कोन हुया ॿी राति आई पहिरें पई साईं खे चईं साईं मां तव्हां खां नाम वठण आई आहियां साईं चयो नालो छा थी चए समझ चए हे केरु गॾु थी चए मुड़ुसु चए पोइ तोखे त समझ कोन्हे इहो मुड़ुसु तुंहिंजो ई परमेश्वर पति इहो ई तुंहिंजो सभु कुझु आहे तूं इनखे ई पूज अॼुकल्ह जूं स्त्रियूं मुड़ुसु ससु सहुरे जी शेवा करनि कोन बाक़ी पखियुनि खे रोटी विझण लाइ तकड़ियूं आहिनि पाटड़े में पाणी अड़े उन्हनि खे त पीआयो न जंहिंजे फर्ज़ु थिए जंहिंजे करे परमात्मा तव्हांखे पैदा कयो आहे जेके तव्हां ते फर्ज़ु जेको धर्म धर्म जंहिंखे लफ़्ज़ चइबो आहे उहो धर्म तव्हांजो इहो आहे न हर व्यक्ति जो पंहिंजो हिकु धर्म आहे मुंहिंजो पंहिंजो धर्म आहे मां साईं सतराम दास जो दर्ज आयो मुंहिंजो पंहिंजो धर्म आहे मूंखे ज्ञान ॾिनो आहे मुंहिंजो कमु ज्ञान वञनि हर माण्हू जो पंहिंजो धर्म आहे डॉक्टर जो पंहिंजो धर्म आहे मास्टर जो पंहिंजो धर्म आहे सुठी शिक्षा ॾियणु हिन खे चयूं त तोखे समझ कोन्हे हिते उन मुड़ुसु आर्या समाजी माना की संतनि खे आर्या समाजी न मञींदा आर्या समाज चवंदो संत मत जे ख़िलाफ़ मां उनजी मिसाल भगत साहिब खे ॾींदुमि उहो वरी भगत साहिब खां पोइ आहे त उनजो मन जो कांटो फिरी वियो चए असां संतनि लाइ पुछंदो हे त महान संत आहे चई हिकिड़ी राति ॿी राह पर मास्तर हुयो न उते बोर्ड ते लिखियलु हुयो न भई राजकी साहिब में ॿ रातियूं सगरो ॿ रातियूं को मथे न रही सघंदो आहे छड़े लाइ हिकु राति या ॿ रातियूं सगरो न रही सघंदो आहे बसि हर को पंहिंजे घर वञे गृहस्थ आश्रम में पंहिंजो पूरो रहे अॻे दरबार ईअं हूंदियूं आया वे रहिया वे शेवा कयो 9 राति या 40 रहींदा बाक़ी चवंदा पंहिंजे घर वञो पोइ घणा वरी हाणे पुराणे दौर में राजकी साहिब माण्हू न हूंदा फलाण अड़े बाबा उहे रहण न छॾींदा उहे धर्म जो धन खाईंदा ई कोन आहे उहे पंहिंजो कमाईंदा उन मां खवाईंदा राजकी साहिब इहा स्थिति बि खड़बी हाणे समय सां चेंजिंग आहे हाणे दौर ॿियो आहे हाणे सां हे बि सभु पूरा आहिनि कोई ग़लति न आहे मां अॻे ॾींहुं चयो शाह लतीफ़ जो मिसाल ॾेई उनजे मन जो कांटो मास्तर जो फिरी वियो चई मां ॿी राति रहां इहो साईं कंवरराम मंतरियामी आहे सम्झी विया चयो बाबा अॻी राति असां हिते कोन हुआसीं इन करे इहो उन ते लागू न थींदो ॿी राति कोई रहे त रही सघंदो आहे हिते उनजो अञा विश्वास पको थी वियो इहा मां सम्झ पाण ॻाल्हि साईं भजनदास खे कई उन मास्तर राधा कृष्ण ॿिया टिया गॾा कंदकोट जो उन मूंखे राधा कृष्ण पाण ॿुधाई चई असां हिन में गॾु हुयासीं सो पति एॾी वॾी शइ आहे ॻाल्हि आई त संत वती सत्यन सोया उन्हनि खे ॾिठी ॾढ थिए असुल ॻाल्हि आई जेके वॾनि जी रीत ते हलंदा आहिनि साईं सतराम दास जे ॾींहंनि में साईं कंवरराम बिना पुछे मनाइण विया ऐं माण्हू मनाइण आया उन ॻोठनि में भॻती करण विया हिते साईं हुननि ते ॾाढा नाराज़ थिया कूपवान थिया पोइ हिन खे राजकी साहिब में शेवा करण खसे छॾियो नाराज़ थी विया आहिनि साईं कंवरराम सां शार्ट करे ॿुधायां वॾी कथा आहे पोइ नाराज़ जे थी विया साईं कंवरराम पिताफिन साहिब रहिया वञी पूज माता हासी बाई साहिब चवंदे भगत कंवर खे तोखे चवंदासीं रहो त विद्या सिखी आया न उते रही आया उनमें वरी माता साहिब जो वॾो मोह हूंदो माता साहिब खे साईं कंवरराम ईअं प्यारो हो जीअं साईं सतराम दास खे पूज माता साहिब ई साईं सतराम दास खे चयो हिन खे पंहिंजो कर चईंदा इहो तव्हां वटि रहियो तव्हां पंहिंजो कर चवंदा जो जोड़ तोसां ठहियलु आहे माता साहिब चयो सतराम कंवरराम जी जोड़ी हलंदी जोड़ी पोइ साईं कंवरराम साहिब ते नाराज़ थिया पोइ परची विया आहिनि माता साहिब चयो मां मीरा चयो आहिनि पोइ इहा वॾी कथा आहे पर चवण जो मक़सदु उन खां पोइ कॾहिं बि साईं राजकी साहिब जो परिवार खां उहो साईं चंदीराम जो मां मिसाल ॾिनो रोड़ी वारो जिथे बि राजकी साहिब चवंदा सभु मनाइण राजकी साहिब अचनि उहे वॾा वेठा न बसि श्री कृष्णदास जा जंहिंजो वारो हूंदो साईं रूड़ाराम साहिब हूंदा वेंदे वेंदे चाबी राजकी दरबार जी साईं रूड़ाराम खे ॾेई विया इहा हक़ीक़त अथव शेवा हुई असांजे ॾाॾनि ॾे पर चाबी साईं रूड़ाराम खे चई ॾेई विया त अॻो पोइ मालिक तव्हां छो त उहे साईं सतराम दास जो भाटियो इहे उहे पकुर करे विया तॾहिं अॼु कंवर जो नालो दुनिया में यादि आहे जेसी सिज चंड तारा हूंदा वधंदो रहंदे उपमा में साईं कंवरराम या साईं सतगुरु जे दर ते शेवाऊं करो घरनि में बि चङो हलो सुठो हलो मां तव्हांखे अॼु सनातन धर्म जा 2 फर्स्ट क्लास इहे ख़ासि करे अॼु औरत लाइ आहिनि वॾनि जी ॻाल्हियुनि ते हलो अॻे गॾु गॾी में नाली सघो ससु सहुरे जी जेको ॾेर नंढो आहे उनजी जेको थी सघे बर्दाश्त करो पोइ तव्हांजे घर में ख़ुशियूं ई ख़ुशियूं हूंदियूं तव्हांखे चए भुले शाह कलाम जो आहे ढूंढे कंहिं दरवेश जो आहे अची वेंदो आख़िरी में चए ढूंढे जे नाते धोते रब मिले हा त मिले हा कुमिया मछियां नूं जंगल फिरदे रब मिले हा त मिले हा गाइयां बछड़ियां नूं रब तूं ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਮਿਲਸੇ ਬੁਲਿਆ ਤੇ ਦਿਲੀਆਂ ਸੱਚੀਆਂ ਅੱਛੀਆਂ
ॻाल्हि वरी बि सचाई ते अची वञे थी। इन करे दिलि जा साफ़ थियो। रोहित बाबा असांजे फर्स्ट क्लास ॻाल्हायो, हुनमें चयईं त परिवार वारा दिमाग़ सां न दिलि सां सोचे करे हिन आस्थान सां सचा थी हलनि। इहे ॾाढा प्यारा शब्द चयईं। हर को अॼुकल्ह पंहिंजे पेट सां सचो आहे, घर सां, परिवार सां, वॾनि सां, आस्थान सां सचो न आहे। तव्हां बि सुठा थियो, ॾाढा भला थियो, ॾाढा भला थियो। जीअं साईं सतराम साईं कंवरराम जी जोड़ी आहे, उहे शेवा करे वियो। साईं कंवरराम मालिक न बणिजी वियो, बालिक बणिजी वियो। अरदास करो त साईं दर जी शेवा कंदे बालिक बणिजो, मालिक न बणिजो। औरतुनि खे वेनती आहे तव्हांजो घर सदाईं सुखियो रहंदो। ससु सहुरे जी शेवा करो। पखियुनि खे, गांयुनि खे, इहे कम बि भला आहिनि, ख़राबु न, इहे त तमामु सुठा आहिनि। पर उहे जेके तव्हांजा जेके मोक्ष जा द्वार आहिनि न, ससु सहुरो, पीउ माउ, उन्हनि जी शेवा करो। पंहिंजे वॾनि जी शेवा करो। सदाईं ख़ुशि हूंदा वे, सुखिया हूंदा वे, सुठियुनि ॻाल्हियुनि ते अमल कंदा वे। जेके कंदा, जेको जपींदो सुखड़ा पाईंदो थींदो मस्तु मुदाम। जेको बि अमल कंदो, अमल सही बनती है ज़िंदगी, जन्नत बि जहनम बि। बाक़ी आहे त घणो कुझु चवण लाइ, पर अॼु एतिरो ई दिलि घुरी सुबुह जो अरदास कर पियो। ॿिए पासे ॻाल्हाइणो हो, पर कुदरतो इहो थी वियो, ॾढ थी विए। माना वॾनि जी ॻाल्हियुनि ते हलियो, मर्यादाउनि ते हलो। जॾहिं पीउ हिकिड़े पीउ मां जेतिरा निभी सघनि पीउ जा नाता निभायो। तव्हांजो पीउ हिकु पासे, तव्हां वरी उन्हनि जे वधा ॿी करो। असांजा कई राजकी साहिब जा ईअं आहिनि प्यारा प्रेमी, उहे मां ॾिठो आहे उन्हनि खे उहो पीउ जी ॻाल्हि ते न हलंदा। उहे वरी पंहिंजी पाण ॼमाई बीठा आहिनि। जीअं साईं साधराम चवंदा, अॼुकल्ह हर को पंहिंजो पीउ पाण आहे। हर को पंहिंजो पीउ पाण आहे। साईं साधराम चवंदो, मुंहिंजो नानो मिसाल ॾींदो साईं साधराम जो। उन दौर में, पुराणे दौर में, चए सुपरवाइज़र आयो स्कूल में, पुछे पियो सभिनी खां कंहिंजो पुटु न कंहिंजो। हिकिड़े चयो मां पंहिंजो पीउ पाण आहे। हुन चयो छा थो चवें, तुंहिंजे चवण जो मक़सदु छा आहे? वरी चयाऊं छा कंहिंजो पुटु आहे? चए पंहिंजो पीउ पाण आहे। चए तुंहिंजे चवण जो मक़सदु छा आहे? चए साईं मां पीउ जी ॿुधा न करां, पंहिंजी मर्ज़ी हलाईंदो आहियां, पंहिंजी मनमानी कंदो आहियां। चवे हा, चवे हा। पोइ उहे अॻे उन दौर में सवनि में हिकु माण्हू हो, हाणे खणी वियो, रेशो वधी वियो आहे, 50, 60, 70 ते पुगाइनि वञी। सो तव्हां सुठा थियो। इहे ॻाल्हियूं सचियूं आहिनि, सुठियूं आहिनि। सदाईं अमल करो। असांजे लाइ अरदास करो त असां चङे जे दर ते रहिया पियूं, चङा थियूं, बुराई खां बचूं। बाक़ी हाणे जेके असांखे शेवा आहे, उनमें शेवा में ॾिसो कोई ईंदो न, मर्यादाऊं सिखाइण असांजो धर्म आहे। मां कल्ह चयो त असांजे छोकिरनि में मर्यादा कोन्हे। मर्यादाऊं दरबारनि जूं आहिनि, भई दरबार सभ जी आहे, पर गंद करण लाइ न, मथे टेकण लाइ, अरदास करण लाइ। भई गंद कंदो कोई, कीअं कंदो, उन मर्यादा को राहत रहंदो, त पोइ तव्हां ॾिसो गुरुद्वारो हुजे, ॿियनि दरबारनि में बि हुजे, हर को झलींदो आहे। इन करे उहो मर्यादा को रहत वारे माण्हू खे झलबो। छो सतगुरू जे दर जी बेहुरमती बर्दाश्त न थींदी आहे। जॾहिं पंहिंजे कंहिं वॾे जी तव्हांजे साम्हूं हाणे मां फेसबुक ते कहिड़ा माण्हू आहिनि जेके असांजे ख़िलाफ़ु चवंदा आहिनि, मां उन्हनि जे लाइ लिखां उन्हनि जा वॾा छा, त पोइ उनखे घणी दिलासारी थींदी। इन करे तव्हां बि पंहिंजे सतगुरू जे दर खे, शान खे बरक़रार रखो। जिथे रहो महिमान ऐं मेज़बान जा बि फ़र्ज़ आहिनि। इहो बि मां तव्हांखे धर्मराज युधिष्ठिर जो इहो बि तव्हांखे मिसाल ॿुधाईंदुमि। महिमान जा बि फ़र्ज़ आहिनि, मेज़बान जा फ़र्ज़ आहिनि, त महिमान जा बि फ़र्ज़ आहिनि। महिमान बि मर्यादा में रहे। कंहिंजे घर वञे त अखियूं हेठे रखे, ॿाहिरि निकिरे त ज़ुबान बंदि रखे। असां वटि उहे महिमान किथे न हाणे। सदाईं ख़ुशि हूंदा हुए। सचो सतनाम।